जमायत इस्लामी सिटी सखर जे अमीर ज़ुबैर हफ़ीज़ चयो आहे त सियारे जी थधि खां बचण लाइ ग़रीब औरतुनि खे गरम कपड़ा ऐं ॿियो सामान ॾेई रहिया आहियूं त जीअं ग़रीब ख़ानदान सर्दी खां ॿारनि ऐं पाण खे महफ़ूज़ करे सघनि। अहिड़ो इज़हार हुन अल ख़िदमत फाउंडेशन पारां सखर जे गुलशन हालार हाल में अल ख़िदमत बाज़ार बराए इंसानियत प्रोग्राम तहत ग़रीब औरतुनि खे गरम कपड़ा, जर्सियूं, बूट ऐं ॿियो सामान ॾियण वारी तक़रीब दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ुबैर हफ़ीज़ जो वधीक चवणु हो त जमायत इस्लामी हर ॾुखे वक़्त में अवाम खे अकेलो नाहे छॾियो। सखर शहर सां तालुक़ रखंदड़ सवे ख़ानदाननि खे गरम कपड़ा ऐं ॿियो सामान ॾिनो वियो आहे। अल ख़िदमत फाउंडेशन जी इंसानियत ज़ात सां ख़िदमत जारी आहे। परॾे में रहंदड़ पाकिस्तानी भाइरनि जे ताउन सां ॿोॾि मुतासिरीन जी ख़िदमत करे रहिया आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।